सिंध जे 23,000 हमचोरस किलोमीटरनि ते पखिड़ियल वारियासो इलाइक़ो अछड़ो थर पाकिस्तान जो वॾे में वॾो वारियासो सहरा आहे। उन खां सवाइ बाक़ी 3 सहरा जिन में पंजाब जो चूलिस्तान या रोहीअ जो सहरा जेको 2000 चौरस किलोमीटरनि ते मुश्तमिल आहे। थरपारकर जो सहरा 19,623 हमचोरस किलोमीटरनि ते पखिड़ियल आहे। साॻी रीति बलोचिस्तान जो रेगिस्तान 2000 हमचोरस किलोमीटरनि ते फैलियल आहे। ऐं हीउ वॾे में वॾो सहरा सिंध जे 4 ज़िलनि सांगड़, ख़ैरपुर मीरस, सखर ऐं घोटकी ज़िलनि जूं सरहदूं पंहिंजे सीने में सांढे थो ऐं जाग्राफियाई हिसाब सां 3 हिसनि में विरहायल आहे। मोहराणो, रुञ ऐं ड्रेह उन्हीअ में शामिल आहिनि। पाकिस्तान में 4 सहरा आहिनि। पाकिस्तान में 4 सहरा आहिनि, जंहिं मंझि वॾे में वॾो सहरा थर रेगिस्तान जो ही इलाइक़ो आहे। जंहिं मंझि ड्रींह बाक़ी अछड़े थर में ड्रींह आहे। बाक़ी जेके 3 सहरा आहिनि, बलोचिस्तान जो खारान वारे पासे जेको थर आहे उहो 2000 किलोमीटर चौरस मील ते पखिड़ियल आहे, लेकिन उहो बि हिन खां एराज़ी लिहाज़ सां घटि आहे। चोलिस्तान पंजाब जो रोही वारो इलाइक़ो जेको उहो बि तक़रीबन 2000 चौरस किलोमीटर ते मुश्तमिल आहे, जेको हिन खां उहो बि एराज़ी लिहाज़ सां घटि आहे। उन मंझि बि ड्रींह मौजूदु न आहे ऐं ढंढूं बि मौजूदु न आहिनि। ऐं उन खां अलावा KPK में कर्क वारी साइड ते बि अछड़े थर सां लाॻापियल वारी त मौजूदु आहे, लेकिन भिटूं ऐं ड्रींह मौजूदु न आहे ऐं उते मुख़्तसिर पंहिंजो थर आहे। सिंध में 2 जॻहियुनि ते जेको थर आहे रेगिस्तान आहे। हिकिड़ो थरपारकर जेको 19,623 चौरस किलोमीटर तक़रीबन उनजी एराज़ी आहे, लेकिन जेको अछड़ो थर आहे उहो 23,000 चौरस किलोमीटर जे एराज़ी ते मुश्तमिल आहे। हिन मंझि ढंढुनि जो तइदाद तक़रीबन 350 खां मथे मौजूदु आहे। हींअर बि जेका हीअ ड्रेह आहे हींअर केॾी ख़ूबसूरत बि लॻे तव्हांजे पुठियां जेका आहे। हा साईं, हीअ ड्रींह ख़ूबसूरत तरीन ड्रींह आहे। वॾे में वॾो ड्रींह बि आहे। वॾे में वॾो ड्रींह बि आहे। सिंध में ॿिए हंधि किथे बि ड्रींह मौजूदु न आहे। थरपारकर में बि ड्रींह मौजूदु न आहे। सिर्फ़ु ई अछड़े थर में ड्रींह मौजूदु आहे। पर अछड़ो थर केतिरनि ज़िलनि ते मुश्तमिल आहे, केतिरा ज़िलनि खे क्रॉस करे थो? अछड़ो थर साईं सांगड़, ख़ैरपुर, घोटकी जे ज़िलनि सां लॻे थो। ऐं जेके तहलका आहिनि, तहलको खिपरो, तहलको सांगड़, तहलको नारो, तहलको रोड़ी, तहलको सालियापत ऐं तहलको वरी घोटकी जो अची थो वञे। उमरकोट जो ॾाखिणो पासो जेको रेल जे पटड़ी सां गॾु अचे थो कुझु सौ जुमी सोमी ताईं, उनजो पासो लॻे थो। तक़रीबन 5 तहलका सिंध जा हिन खे पंहिंजो लॻनि था। टई हिसा पंहिंजे दाख़िली तोड़ ख़ारिजी असरनि ऐं लकाउनि जे एतबार खां हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि ऐं ख़ासि तौर ते ड्रेह वारो इलाइक़ो अजब इसरारनि सां भरियल आहे ऐं ड्रेह वारीअ जे हिकु मुनफ़रिद ऐं मख़सूस क़िस्म खे चयो वेंदो आहे, जेका ॿी आम वारी खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे ऐं काफ़ी हद ताईं ख़तरनाक हैसियत रखंदड़ आहे। ड्रेह वारनि इलाइक़नि में ॿियनि सरहरी इलाइक़नि जे भेट में पाणी जाम मिलंदो आहे। अचरज ऐं अजब जी ॻाल्हि इहा आहे त अॼु जे सरापा हिन वारी यानी ड्रेह जे भिटुनि जे आसपास सुकल जाइ ते 2 खां 3 फुट हेठि खॾे खणण सां पीअण लाइ मिठो पाणी निकिरंदो आहे। ऐं किथे तव्हां ॾिठो राओ बीठो आहे, किथे पकी आहे, किथे कची आहे, कहिड़े अंदाज़ में। हाणे हिन में अंदरि तव्हां हथ सां खोटींदव, किन जॻहियुनि ते पाणी मिलंदव, किथे भले तव्हां 100 फुट खोटियो पाणी कोन मिलंदो। ऐं मक़ामी माण्हू ॼाणीनि था त पाणी किथे मिलंदो, सो मक़ामी माण्हू पाणी खणनि कोन ॾींहं में। ऐं मिठो पाणी, सफ़ा मिठो पाणी। उन ई ख़ूबीअ जे करे ड्रेह जे दड़नि जे 2-3 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते इंतिहाई ख़ूबसूरत कुदरती ढंढूं बि मौजूदु आहिनि, जिन में पूर चंद्र ढंढ, पखियारो ढंढ, ड्राभोड़ो ढंढ, अहियार ढंढ, फोगन वारी ढंढ समेत ॿियूं ढंढूं बि शामिल आहिनि ऐं हर हिकु ढंढ जो हुस्न पंहिंजो आहे। उन्हनि ढंढुनि में काफ़ी तादाद में आड़ियूं तरंदियूं रहनि थियूं ऐं
उॾामंदियूं रहनि थियूं ऐं हिते टोबो पखी बि मौजूदु हूंदो आहे। जॾहिं त डंडुनि जे पेट में खजुनि ऐं कंडीअ जा सुकल वण इहा शाहिदी ॾेई रहिया हुआ त हिते कॾहिं नख़लिस्तान हूंदो हो। हिननि डंडुनि जो पाणी ज़मीन जे क़िस्म सां तालुक़ु रखे थो ऐं मिठो खारो थींदो आहे। जॾहिं त हिते केहर जो गाहु जिते बि हूंदो आहे त उहो यकीन हूंदो आहे त उन जी ज़मीन जे हेठां मिठो पाणी मौजूदु आहे ऐं उन जी जाइ ते 1 फुट जी खॾ खोटे छॾे ॾियो त 15 मिंटनि में मिठे पाणीअ सां भरिजी वेंदी ऐं उन जी हंधनि ते थरी माल खे पाणी पीअण लाइ खॾा खोटींदा आहिनि जंहिंखे तस सॾींदा आहिनि ऐं उन्हनि मां चोपायो जानवर माल पाणी पीअंदो आहे ऐं उहो केहर गाह जेको साओ चिच थिए थो उन्हीअ खे रिढूं ॿकरियूं ॻऊं ॾाढो शौक़ सां खाईंदियूं आहिनि ऐं उहो गाह इंतिहाई ताक़तवार ॿुधायो वञे थो। हिननि सभिनी ख़ूबसूरत डंडुनि मां हिकु डंड पूर चंड डंड अजीब इसरारनि सां मौजूदु आहे। उन जे डंड खे ॾिसण लाइ सयाह तमामु घणियुनि मुश्किलातुनि ऐं ॾुखियनि मां पार करण खां पोइ डंड ताईं पहुचनि था। डंड ताईं पहुचण लाइ उन्हनि खे वॾियुनि तकलीफ़ुनि मां गुज़रणो पवे थो। डंडूं त इलाही आहिनि ऐं खाराऊ बि निकिरे थो ऐं हेॾा हथोंगे वारे पासे लूण बि निकिरे थो। हीउ जेको गाह आहे हाणे हीउ जेको ॾिसो पिया हीउ गाह केर गाह आहे माल बि खाए ऐं जे डंड खारी आहे खॾो खणो तव्हांखे पाणी मिठो मिलंदो माल बि पीए माण्हू बि पीए। हिकिड़ी असां अछड़े थर में हेॾां दावत थी पीसेंजनि जी खिपिरे खां हेठां उहा सॼी दावत तसनि ते हुई खॾा खाईंदो तस छा खे चवंदा आहियो? हीउ जेको खॾो पिया हींअर खणनि पिया न जो खॾो इन खे तस चवंदा जंहिंमें माल पीए माल लाइ अलॻि ऐं माण्हुनि लाइ अलॻि कपिड़े गंदी धोअण लाइ अलॻि तस हर कंहिंजा अलॻि अलॻि ठहियलु आहे। जे माण्हू पीअण लाइ वॾा वॾा तस ठहियलु आहे। त हीअ जेका पूरचंड डंड आहे हिनखे तव्हां कीअं था ॾिसो जेकॾहिं को माण्हू अचे थो करे थो त उहो कीअं अचे हिते? त वॾो मुक़ाबले सां अचे थो। हा तकलीफ़ आहे। हा कहिड़ी तकलीफ़? हा छो तकलीफ़ आहे? कहिड़ी तकलीफ़? ड्रेन ॾुखियो आहे न रस्तो कोन्हे। हा ड्रेन वारी ॾुखी आहे गाॾी निकिरे कोन सघे। केरु वधीक हूंदी आहे उते खोटींदा आहियूं उते पाणी मिठो निकिरी सघंदो आहे मिठो पाणी बि हूंदो आहे। केतिरो हेठि खोटिबो आहे त मिठो पाणी निकिरंदो आहे? हेठि तकलीफ़ में 3-4 फुट खोटींदा आहियूं पाणी थी वेंदो आहे मिठो पाणी। हा मिठो थी वेंदो आहे। उन में माल खे बि पीआरियो तव्हां बि पियो? हा माल बि उन मां पीए असीं बि उन मां पीऊं। हा भला हीउ जेको पाणी आहे पूरचंड डंड जो इहो जेकॾहिं माण्हू पीए त? इहो कड़ो आहे माण्हू हाणे मजबूरी में त वीचारा ईंदा आहिनि मैदान वारा उहे पी वेंदा आहिनि। हिते का सहूलियत कोन्हे सिंध गवर्नमेंट जी जेकॾहिं का सहूलियत थी वञे त हिन अहिड़ी ज़बरदस्त शइ किथे बि कोन्हे का। जी हा ऐं जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते रोड जेकॾहिं हुजे त ज़बरदस्त थी वञे कमु। ड्रेह वारे ख़तरनाक हुजण सां गॾोगॾु हवा हिते तेज़ीअ सां मुंतक़िल थी हिकु जाइ खां ॿी जाइ ते दड़ो ठाहे छॾींदी आहे ऐं उन ई ड्रेह जे वारीअ जे भिटुनि में कुन मौजूदु आहिनि जेके बि इंतिहाई ख़तरनाक हूंदा आहिनि। जॾहिं त हिते तेज़ हवाउनि जे करे वणनि जे पाड़ुनि मां मिटी ॿाहिरि निकिरण सबबि उन्हनि जूं पाड़ूं बिल्कुलु ज़ाहिर ॾिसण में अचनि थियूं ऐं हवा हिते भिटुनि ते वारी अहिड़े नमूने सां उॾरे थी जो उते सभिनी खां वॾे चित्रकार जी चित्रकारी ॾिसी अखियूं ऐं दिलि ठरी थी पवे ऐं हिते अछड़े थर जा रहवासी इंतिहाई प्यारा मुहबत करण वारा ऐं ख़ुलूस वारा आहिनि ऐं उन्हनि जी ख़बर तॾहिं पई जॾहिं पूर चंड डंड ॾांहुं वेंदड़ अणवाक़िफ़ माण्हुनि सां ॿकरियूं बि शामिलु थी वियूं ऐं उन्हनि सां गॾु हलंदियूं रहियूं ऐं उन्हनि सां मुहबत कंदियूं रहियूं।
ॿी वारी खां हिन वारी जो जेको क़िस्म आहे न उहो अलॻि आहे ऐं हिन में न मिटी आहे न वरी हिन में को अहिड़ो जेको ज़रा आहिनि जेका माना मिटीअ में तब्दील थियनि या हिन ते सभ खां वॾो जेको अछो थर आहे न उहो इहो आहे नालो इन जे करे आहे ऐं हिन ते को वण ॿूटो न आहे ड्रींहं ते वण ॿूटो जेको आहे न उहो न आहे बिल्कुलु सफ़ेद आहे चवनि था त जेका तेज़ हवाऊं लॻंदियूं त शिफ्ट थी वेंदी आहे मिटी ॿी जाइ ते दड़ा थी वेंदा उहा जाइ ख़ाली थी वेंदी हा जी हा बिल्कुलु साईं इहे झकुनि लुखुनि ऐं पंहिंजो सियारे जे मौसम में जेके मौसमी हवाऊं लॻनि थियूं उन जे पंहिंजो झकुनि जे हवाले सां न हीअ शिफ्ट बि थिए थो हिकु जॻह खां ॿी जॻह ते ऐं जेकॾहिं माण्हू उन कुन में या उन जे हेठि तरे में लही वेंदो त घूघट जो आवाज़ु ईंदो उहो उन छा आहे वारी तरे खां खणी ॿिए तरे मुछले थी हा इहो बि माना इहो हिकिड़ी निशानी आहे हिन ड्रेह वारीअ जी त जिते हिन जा कुन ठहियल हुन में हेठि माण्हू घिड़ी वेंदो त उते घूघट जो आवाज़ु ईंदो बिल्कुलु ॿुधण जो हा ज़ूज़ट जो जीअं कंहिं आम हेलीकॉप्टर जो आवाज़ु अचे न ईअं ॿुधण में ईंदो लेकिन उहो हूंदो वारी जो तारीख़ जे हवाले सां हमला थिया आहिनि उन मज़े हिन मज़ा को बि फतह करे न सघियो आहे गुज़री न सघियो आहे हिन मज़ा को बि अहिड़ो लंघ न आहे जंहिं मज़ा माना आसानी सां गुज़री पंहिंजो को मर्कज़ ठाहे या हा फ़ौज कोशी करे या पंहिंजो कंहिं ते हमिलो करे उहो सिंध में अॼु त हिन जो को बि किथे बि निशान मिलियो न आहे ड्रेह जी मिटी जेका आहे इहा कीअं हूंदी आहे मिटी इहा कुदरती ठहियल हिकिड़ो रब जो ॿियो इहो झकूं पई उतरा ॾखण आणीनि ॾखणा उतर आणीनि पई वधे पई उॾे अखि में पए हा अदा हीअ जेका मिटी आहे ड्रेह वारी इहो चवनि था त जेका असां तब्दील थींदी आहे माना अॼु हिते दड़ो आहे सुभाणे वरी ॿी जाइ ते साॻियो दड़ो उते हा वरी अॻिते पोइते दड़ो हितां गुज़रण करण लाइ मक़ामी सूंहों खणी हलणु तमामु ज़रूरी आहे ऐं कॾहिं कॾहिं मक़ामी सूहनि जी मौजूदगीअ में सयान जूं गाॾियूं फासी पवनि थियूं ऐं उन्हनि खे धिका ॾेई ॾाढो मुश्किल सां ॿाहिरि कढियो वञे थो ऐं उन ई वारीअ मां तजुर्बेकार ड्राइवर खां सवाइ आम ड्राइवर ॿाहिरि निकिरी न सघंदा ऐं ड्रेह जी वारीअ में काफ़ी दफ़ा नावाक़ुफ़ माण्हू गुम थी विया ऐं संदन ॾस पतो अॼु ॾींहं ताईं नथो मिले हिन वारीअ में माण्हू या जानवर हेठि लही वेंदो आहे हिते जानवर बि तमामु एहतियात सां लंघंदा आहिनि ऐं भिट जे किनारे सां ॾेढा थी विखूं खणंदा आहिनि छाकाणि त सिधो सऊं उभ कपिरे ॾांहुं सफ़र कंदा त कंहिं वक़्त बि वारीअ में हेठि लही वेंदा ऐं पोइ उन्हनि जो ॿाहिरि जीअरो निकिरणु नामुमकिन थी वेंदो आहे ऐं मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त अहिड़ा कई वाक़िया पेश अची चुका आहिनि अंदरि हलियो वेंदो आहे गुम थी वेंदो आहे या उठ गुम थी वञे या को अहिड़ो ईअं अहिड़ी का मिटी आहे चाहे मिटी साईं हिते कुन गहरा आहिनि जंहिं मज़ा लही सघे थो जेकॾहिं माण्हू गरण जंहिंजे माना असां लफ़्ज़ में चई सघिजे थो गरण बि चई सघिजे थो जंहिं जाइ ते पेर ॾींदो उहो फुट खां 1.5 फुट हेठि लही वञे थो 1.5 फुट हेठि लही वञे थो त इन खे गरण बि चइजे थो हिन मज़ा आसानी सां न उठ निकिरी सघे थो न माण्हू निकिरी सघे थो गाॾी जो त हिते माना तसवुरु करण में मुश्किल आहे पूरचंद ढंढ खां त इहो काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ जो ॻोठु केतिरो परे आहे तक़रीबन साईं थी वेंदो 60-65 किलोमीटर 70 हाणे इहो 60-65 किलोमीटर करे तव्हां हिते जेको पहुता आहियो हिन पूरचंद ढंढ ते तव्हांजो केतिरो टाइम लॻो आहे साईं तक़रीबन असांजो हिते 5 कलाक जो सफ़र थी वियो आहे रस्ता कोन्हे के रोड कोन्हे के साईं अगरि जे रोड असांजो कलाक जो पंधु आहे रोड कोन्हे का फैसिलिटी कोन्हे का इन हिसाब सां ॾींहं विच में तकलीफ़ूं आहियूं वॾियूं तकलीफ़ वधि में छा कहिड़ी शइ थी थिए साईं तकलीफ़ थिए थी रोड जे हिसाब सां जेको रोड कोन्हे को हिते को गवर्नमेंट जे तरफ़ां हिते का बि फैसिलिटी कोन्हे का
हिन ढंढ जी ड्रेग 2 किलोमीटरनि ताईं मौजूदु आहे, जॾहिं त ड्रेह जहिड़ी वारीअ जूं भिटूं हिन ढंढ खे 3 तरफ़नि ओलह, ओभर ऐं ॾखिण खां पंहिंजे झोल में झलियो बीठियूं आहिनि ऐं हिन ढंढ जे कपरनि सां कंडीअ जा वॾा वण, खॿड़, खजी, ड्रभ, सर ऐं केहर जो सरसब्ज़ गाह मौजूदु आहे ऐं हिन ढंढ जी वेकिराई 1 एकड़ खां 2 एकड़नि ताईं मौजूदु आहे। हिन ढंढ जे ॾखिण तरफ़ खां तमामु ऊढो पाणी मौजूदु आहे, जंहिं मुतलक़ मक़ामी मुहक़िक़नि सावण फ़क़ीर राजड़, अरबाब थरी, मीर मोहम्मद निज़ामाणी, कुतुब शाह, लुकमान राजड़, फारूक ख़ासकेली ऐं ॿियनि मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त सिंध जो अज़ीम लोक ॾाहो मुहक़िक़ ऐं स्कॉलर डॉक्टर नबी बख्श बलोच पंहिंजे हयातीअ में हिन ढंढ जे मुतालती दौर ते आयो हो त उन वक़्तु उहो हैरत ऐं तशवीश में मुब्तला थी वियो हो जॾहिं उन हिन ढंढ जे तरे जे तह खे मापण लाइ 100 उठनि जूं महारूं पाण में जोड़े अटकल 2000 फुटनि जी रस्सी ठाहे उन में पथर ॿधी पाणी में फिटो कयो, तॾहिं बि ढंढ जो तरो मालूम न थी सघियो ऐं 1 महार 20 फुटनि जी थींदी आहे। जेका ही पूरचंद ढंढ आहे हेठि उन केतिरी आहे, मोकरी केतिरी आहे, ड्रिघी केतिरी आहे? ड्रिघी त तव्हां ॾिसो पिया अटकल केतिरी अंदाज़ हाणे हीअ जेकॾहिं सभु था गॾु आहियूं जेका हाणे विया गॾिजी त इहा त 2 किलोमीटर थी वेंदी, हुन खां दंग खां वठी कुन खां वठी जेको कुन फिरे थो उन खां वठी 2 किलोमीटर ताईं थी वेंदी। ऐं बाक़ी जेको हाणे वेकर इहो तव्हां ॾिसो पिया 88 पंध जो आहे ऐं इन खां सवाइ किथे घणी किथे थोरी वेकर ऐं अहिड़े हिसाब सां आहे। बाक़ी जेको कुन वारो पाणी हिते जे मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त 100 उठनि जी महार ॿधी असां अंदरि वज़न रखी उछलियो, हुनजो 6 कोन आयो, माना मुहारूं हलियूं हुनजे जण दंग न आयो, माना हेठि जेको शइ ॿधो आहे हेठि बीठी कान जॾहिं वज़न हेठि लहंदो पियो वियो। ऐं हिन जी जांच करणु सवली अॼु जे दौर में जेकॾहिं माण्हू ॿेड़ी आणे खडोरी ॿधी उहा उछलजे हेठि उन आई उनजी बाप जे, अॼु जे दौर में को मुश्किल ॻाल्हि कोन्हे, हीअ त पुराणी ॻाल्हि आहे। हिते जे माण्हुनि जे चवण मुताबिक़ त भई 100 उठनि जी महारूं ॿधी असां हेठो माणियोसीं 6 कोन आयो। माना हिकिड़ी महार जेका त असांखे ॿुधायो दोस्तनि तुंहिंजे मकामी माण्हू त 20 फुट हूंदी आहे। 20 त 15 खां 20 फुट ताईं महार आहे, के नंढड़ियूं उमिरि खे पूरी महार 20 फुट आहे, यानी 20 फुटनि जो तव्हां ॻंढियो त जेकॾहिं 100 महारूं गॾिजनि त घणा 100 फुट थींदा। त हुननि जो इहो मक़ामी माण्हू जो मुंहिंजे रूबरू जी ॻाल्हि कोन्हे, बाक़ी हिन जी चेक खे माण्हू ॾिसी सघे थो। अॼु जे दौर में माण्हू ॿेड़ी आणे ॿेड़ी ते चढ़ी विच में बि ॿियनि ढंढुनि में हूंदा आहिनि ॿूटा अंदरि पाणी में बीठा, हिन में कोन उन पाणी में ॿूटो थिए ई कोन थो, जेको तमामु घणो ऊनो हूंदो आहे न उन में को ॿूटो कोन थिए। सागड़ खां तक़रीबन 2.5 कलाक जे मुफ़ासिले ते पंहिंजो हीअ ढंढा अछड़ेथर जी जेका ख़ूबसूरत ढंढ ईअं चइजे त जेका ढंढुनि में आहे 350 खनि ढंढूं आहिनि अछड़ेथर में, जंहिं में ख़ूबसूरत ढंढ पूरचंद जी जेका मशहूरु आहे। हिन जो तरो अॼु ताईं हिन साइंसी दौर में केरु बि मापे न सघियो आहे। अछड़े थर ऐं हिन पूर चंड ढंढ जे इलाइक़े जो फितरती माहौल जिन 3 हिसनि में विरहायल आहे, उन्हनि में ड्रेह जे भिटुनि वारे इलाइक़े में भिट मथां को बि साओ सलो नेण निहार ताईं ॾिसण में न ईंदो, जॾहिं त रुञ वारे इलाइक़े में बरसाति वसण खां पोइ हर पासे धरती पंहिंजे वजूद ते साई साढ़ी उढियल नज़र ईंदी आहे ऐं बरसाति वसण खां पोइ मालवंद माण्हू पंहिंजो चौपायो माल रुञ वारे इलाइक़े में काहे वेंदा आहिनि ऐं उन्हनि इलाइक़नि में बरसाति जे पाणीअ खे जमा करे रखण लाइ टांका ठहियल हूंदा आहिनि, जेके सीमट जा ठहियल हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे ज़मीन में पूरियो वेंदो आहे ऐं 6 इंच ज़मीन खां मथे छॾियो वेंदो आहे ऐं उन्हनि टांकनि खे चइनी तरफ़नि खां नंढड़ियूं लोही ॼारियूं लॻल हूंदियूं आहिनि, जिन मां इम्कानी बरसाति जो पाणी उन्हनि छाणियुनि ज़रिए छणी साफ़ सुथरो थी महफ़ूज़ थी वेंदो आहे।
ऐं उहे टांका मथां खां बिल्कुलु मज़बूती सां ढकण सां बंदि हूंदा आहिनि त जीअं उन्हनि में को बि ज़हरीलो जानवर न वञी सघे। टांकनि में महफ़ूज़ कयल पाणी न सिर्फ़ु जानवरनि लाइ पर आम मुसाफ़िरनि ऐं धनारनि लाइ पीअण जोॻो हूंदो आहे ऐं पाणीअ खे ॿाहिरि कढण लाइ रसीअ में ॿधल हिकु दॿो मौजूदु हूंदो आहे जंहिंसां पाणी आसानी सां कढी सघिजे थो ऐं उहो पाणी वापराए सघिजे थो। पूर चंड ढंढ जो पाणी सिज या चंड जे किरणनि जे रोशनी में मुख़्तलिफ़ रंग तब्दील कंदे नज़र ईंदो आहे। न त आम तौर ते पाणी नीरो या वाङणाई महसूसु थींदो आहे। हिन ढंढ जो पाणी पंहिंजे ज़ाइक़े में खारो उगरो महसूसु थींदो आहे पर कुदरत उन जे पाणीअ खे मरीज़नि लाइ शफ़ा जो ज़रियो बनायो आहे। ख़ासि तौर ते चमड़ीअ जे बीमारीअ में मुब्तला मरीज़ हिन ढंढ जे पाणी सां तड़ कंदो त संदसि जिस्म तां ख़ारिश छॾे वेंदी। उन खां सवाइ मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त हिन पाणी जे इस्तेमाल सां चिटरीअ जो मर्ज़ बि ख़तमु थी वेंदो आहे। पाणीअ जे उन ई अक्सीर हुजण करे केतिरा ई ख़ारिश जे मर्ज़ में मुब्तला मरीज़ ॿूरान इलाइक़नि मां वाटर कूलर या केन खणी ईंदा आहिनि जिन में ढंढ जो पाणी भरे पंहिंजे मरीज़नि जे शफ़ायाबी लाइ खणी वेंदा आहिनि। जॾहिं त मक़ामी माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त चंड जे 14 जी राति जीअं समुंड जो पाणी मस्तीअ में अची वेंदो आहे अहिड़ी रीति हिन ढंढ जो बि पाणी 14 चंड जी राति रोशनीअ में लम्हे लम्हे पंहिंजो रंग तब्दील कंदो रहंदो आहे ऐं उहो मंज़र ॾिसण वटां हूंदो आहे। पहिरें चकर आयासीं ॾींहं जो सवेरो त असां ॾिठा काफ़ी देरि वेहण खां पोइ केॾी महिल रंग कहिड़ो केॾी महिल कहिड़ो कंहिं महिल ॻाढ़ो केॾी महिल साओ केॾी महिल नीरो अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ मटाए पई ऐं तव्हां जेकॾहिं चिताए निहारींदो न हुनजो पाणी आस्ते सां साॼे खां खाॿे घुमे थो जीअं कुन घुमे थो ईअं घुमे बि थो पाणी अॻे। ऐं हिन में जेके चमड़ी जी बीमारी वारा माण्हू हिते हिकिड़ो त मूंखे उहो वठी आयो जंहिंखे चमड़ी जी बीमारी पोइ हुतां तड़ कई पोइ संदी घर वारे लाइ केर न भरे वियो हितां हुननि चयो त असीं ठीकु थी आहियूं। जी जेका बीहक आहे हिन पूरचंड ढंढ जी उहा कीअं पिया ॾिसो था? उत्तर ॾखण आहे ॾखण ऐं उत्तर जी कुंड आहे। हा ऐं चोतर बि आहे न बिटू आहे न ड्रेऊं आहे ऐं ड्रें जो पाणी हिते अचे थो। ड्रें में बेअंदाज़ पाणी आहे। जेकॾहिं ड्रें तव्हां ॾिसंदव इन तमामु बेअंदाज़ पाणी आहे। इन ड्रें ते इंडिया गवर्नमेंट वटि टूरिस्ट वॾे पैमाने ते अचे थो ड्रें हुनखे ॾिसण लाइ ऐं उन ते उनजी वॾी कमाई आहे इनकम आहे वॾी आमदनी आहे साईं उन्हनि जी टूरिस्ट जी वॾी आमदनी आहे। जेकॾहिं उहे सहूलियतूं असांजे हिन ड्रें ते ॾिजनि ड्रें उहो साॻियो ई आहे ऐं ड्रें बि रंग मटाईंदो आहे। सुबुह जो हिकिड़ो आहे शाम जो ॿिए वरी मक़ामी माण्हू जेके बि रोशनी में रंगनि उहे ड्रें में नज़र ईंदा आहिनि। जेके रोशनी में रंगनि जे सिज जी रोशनी जीअं अंदरि किरंदी उन वारीअ ते उहा वारी उहा रंग ॾसे थी। इहे ढंढूं नेचुरल आहिनि या ठाहियूं वयूं आहिनि? न साईं इहे नेचुरल आहिनि। हिननि खे किथां बि पाणी जी छोड़ मिले कोन थी जेका नारे मज़ा या का बि अहिड़ो पासे में वाह गुज़रे कोन थो जंहिं मज़ा पाणी गुज़रे। बारिश जो पाणी जेको किनारनि सां अचे थो ऐं ॿाहिरि खां जेको आहे वारी आहे ऐं इहे नेचुरल आहिनि ऐं हिननि जी ख़ूबसूरती जेका आहे न उहा ॾिसण लाइक़ु आहे। जेकॾहिं गवर्नमेंट हिननि ते तवजह ॾे त हीउ हिकिड़ो तफ़रीह लाइ मर्कज़ ठही सघे थो। इहा केॾी महिल 14 जो केॾी महिल अहिड़ो सुमार वार सुमार अहिड़ा कुदरती मिड़े जेके टेम थींदा आहिनि उन ते मटाईंदी पियो आहे। भला हीअ चंड जे रोशनी ते रंग मटाईंदी आहे या सिज जे रोशनी ते रंग मटाईंदी? जे रोशनीअ ते त ॾिठो थियूं चंड जे रोशनीअ ते चवनि था माण्हू मटाए थी असां ॾिठो न आहे। हा सिज जी रोशनी ते रंग मटाईंदी आहे? मटाए थी मटाईंदी आहे। वरी पाणीअ जो मथे ॻाढ़ो वर्क हूंदो आहे त हेठि वरी साओ वर्क नज़र पियो ईंदो आहे। वेझो अची बीहो त वरी हेठां अछे जो अछो पाणी 3 सतल ते आहे। कुदरत जो ही ख़ूबसूरत शाहकार बदकिस्मती सां सिंध जे हिकु सहराई इलाइक़े में वाक़ियो आहे।
न त दुनिया जे ॿियनि सुधरियल ऐं सुजाॻ मुल्कनि चीन, मिस्र, दुबई ऐं हिंदुस्तान में अहिड़ियुनि फितरती ढंढुनि ऐं ड्रेह वारीअ जे दड़नि खे आलमी मञता ॾियण ऐं सयाहती मर्कज़ बणाइण लाइ उन्हनि जे भर में सयाहती माग मकान क़ाइमु कया विया आहिनि। सॼी दुनिया जा सयाह कुदरत ऐं फितरत जे हुस्न सां हमकलाम थियण ईंदा आहिनि ऐं सयाहत सबबि उहे कुदरती मंदर वॾी आमदनी जो ज़रियो बणियल आहिनि। पर जीअं सिंध मजमूई तौर ते बदहाल ऐं लावारसी जो शिकार आहे, साॻी रीति अछड़े थर जी आहे। जादुई वारियासो इलाइक़ो अखियुनि ऐं रूह खे आनंद बख़्शींदड़ समूरे सफ़र जो थक लाहींदड़ आहे। पूर चंड ढंढ ऐं ॿियूं ढंढूं सरकारी सरपरस्ती ऐं मालिकी खां महरूम आहे। आउं सम्झां थो त इहो सरस्वती दरिया जो पेट आहे, हीउ जेको ड्रेव आहे मुंहिंजी ॼाण मुताबिक़ सरस्वती दरिया जो पेट आहे ऐं इन खे जेकॾहिं अञा बि तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। इन जूं घणियूं साइडूं आहिनि, इन जे पासे में आबादियूं बि हूंदियूं। जीअं सरस्वती दरिया जीअं अञा लेयर ते आउं वियुसि, उते ठिकराठो माण्हुनि जा पेर जेके उन पथर ते ठहियल, कुतनि जा जानवरनि जा पेर, त आबादी हुई न सही। हाणे इन जी तहक़ीक़ करे केरु तहक़ीक़ करण इदारा कनि, इदारा पाण वटि आहिनि कोन, जहिड़ा आहिनि तहिड़ा कोन्हनि। हाणे कंहिं फ़र्द जी वस जी ॻाल्हि कोन्हे। हिनजे टिनि तरफ़नि खां एतिरी गहरी वारी उभी आहे जंहिं मंझां माण्हू हेठि सिधो लही ऐं चढ़ी नथो सघे। हे पंहिंजो तफ़रीह जे हवाले सां हिकिड़ी व्यू पॉइंट आहे। जेकॾहिं गवर्नमेंट हिन ते तवजह करे ऐं हिन ते जेकॾहिं व्यू पॉइंट ठाहे त हे वेझो ऐं सस्तो हिकिड़ो तफ़रीह जो मर्कज़ पैदा थी सघे थो। हीअ पूरचंद ढंढ आहे ऐं जेका आहे सा वॾी सहर आहे, हिते अचण लाइ तमामु घणी वॾी तकलीफ़ आहे। जेका आहे सो हुकूमत खे जेका आहे करणु खपे त हिते के सहूलियतूं कनि जेके आहिनि से परे परे खां जेके पिकनिक लाइ अचनि त उन्हनि खे सहूलियत मुहैया थिए। हुजण ईअं घुरिजे त सयाहत सकाफ़त खाते जी वज़ारत सिंध जे छातीअ जे फहिलियल हिन जन्नत नुमा सहरा खे सयाहत जो हसीन मर्कज़ बनाइनि ऐं पूर चंड ढंढ ताईं पहुचण वारे रस्ते खे आसान पको पुख़्तो बनायो वञे ऐं ड्रेह वारीअ जे ख़तरनाक ऐं ज़िंदगी खसींदड़ उभारियुनि लहवारियुनि ते साइन बोर्ड लॻाया वञनि त जीअं दुनिया जे ख़ूबसूरत ऐं क़दुरदानी वारियुनि निगाहुनि खां ओझल रहंदड़ अछड़े थर जी जादुई इसरारनि खे मुल्की ऐं बैन अक़वामी मञता मिली सघे। कैमरामैन मोहम्मद रमज़ान भट्टी सां गॾु अली मोहम्मद शाह लकियारी, KTN न्यूज़, नवाबशाह।